नाज़रीन, सांगड़ ज़िले जो मखण ऐं माखी वारो इलाइक़ो सॼो वेंदड़ मखी चोटियारू डैम जे ॿोॾ सबबि वीरान बणिजी वियो, जॾहिं त इलाइक़े वासी ॿोॾ सबबि सख़्तु परेशान आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंबर। सांगड़ ज़िले में मखण ऐं माखी वारो इलाइक़ो सॼो वेंदड़ मखी चोटियारू डैम जे सैलाब सबबि वीरानी जो ॾेख ॾियण लॻो। हज़ार एकड़ ज़रई ज़मीन ॻोठ लंघ बि सैलाबी पाणी जे वर चढ़ियल। सैलाब सबबि डैम मां ॿियो डैम ठही वियो, हर तरफ़ पाणी ई पाणी। चोटियारू डैम जे सीपे सबबि वर्कशॉप, कयूमाबाद, गुजरी, अल्लाह बख्श जूणे जो, फज़ल लिगारी, अल्लाह ॾिनो बहण, बीड़ो बहण, इमाम बख्श राजपर, मोहम्मद हाशिम गाओ समेत यूसी सिकंदराबाद जा केतिरा ई ॻोठ सैलाब सबबि सख़्तु मुतासिर। चोटियारू डैम जे सैलाब खे ख़त्म करण लाइ लॻल मशीनूं ऐं सिमनाला नाकारा बणिजी विया, त ॿिए पासे चौपायो माल जो चारो बि ख़त्म थी वञण करे चौपायो माल मरण लॻो। इलाइक़े वासी सैलाब ऐं लंघ ॿुॾी वञण करे सख़्तु सीउ में पाणी मां गुज़रण ते मजबूर आहिनि। सीपेज ज़रई ज़मीनुनि समेत ॻोठ बि पंहिंजी लपेट में आणण लॻो। लाॻापियल खाते जी ख़ामोशी ॻोठाणनि में मायूसी पैदा करे छॾी आहे। मक़ामी रहवासियुनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चोटियारू डैम जे सैलाब जे ख़ात्मे लाइ कई भेरा एहतजाज बि कया, पर सरकार जे कन ते जूं बि न सुरी। असांजा कार्ड तव्हां ॾिसो त सांगड़ ज़िले जा आहिनि ऐं असां सां अहिड़ी ज़ुल्म थियो आहे। केरु MP MNA या सिंध गवर्नमेंट या वफ़ाक़ी गवर्नमेंट को बि इदारो असां सां चवंदो को असांजी कंहिं मदद कई आहे। 5-6 सालनि खां जेको पाणी बीठो आहे, न फसुल आहे न का चरागाह, माल मरी वियो आहे। 2006 खां वठी असांखे मुसलसल ॿोड़ींदो रहियो आहे, ताकि सांगड़ जी यूनियन काउंसिल शाह सिकंदराबाद जूं जेके 3-4 धीअरूं आहिनि बिल्कुलु पाणी हेठि अची वियूं आहिनि। असांजूं ज़मीनूं पाणी हेठि अची वियूं आहिनि, असांजा घर हाणे ॿुॾण अची लॻा आहिनि। असां तमामु घणा मुतासिर आहियूं, का बि गवर्नमेंट असांजी वाहर न कई आहे। साईं, असां जेको हीउ सीपेज चोटियारू डैम जी तबाही मचाई आहे, इहा त चवण खां वधीक आहे। असां इन जो को नुक़सान जो अंदाज़ो लॻाए नथा सघूं जेको हिन असां सां ज़ुल्म कयो आहे। तक़रीबन चोटियारू डैम जा जेके ऑफिसर आहिनि, अमलो आहे, इरिगेशन जा आहिनि, वापडा वारा आहिनि, सभिनी जे मिली भगत असांखे ॿोड़ियो वियो आहे। ऐं असांजे जेको 2011 खां करे जेको हींअर पाणी असां हालत कई आहे, इहा कॾहिं बि न कई आहे। उहो अॻे पाणी चढ़ियो, वरी पाणी ख़त्म थी वियो। हींअर पाणीअ खे 2-3 साल थी विया आहिनि। असांजा घर ॿुॾी विया आहिनि, का शइ कोन बची आहे। ज़मीनी जी पचर छॾी अथऊं, हाणे असां बेघर थी विया आहियूं। माना माल सेब ख़त्म थी विया, न आहे चरांद, न ॿी न का शइ। चोटियारू डैम जे सीपेज मुतासिरीन वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त सरसब्ज़ इलाइक़े में सैलाब जे ख़ात्मे लाइ जोगा क़दम खणी रहवासियुनि खे फ़ाक़ाकशी खां बचाए वञे। कैमरामैन टीम ऐं साथी रिपोर्टर सागर दीर मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV सांगड़।